काबिल एहतराम जनाब साईं चमन शाह हाशमी कुरैशी जो उन्हें इनाम मोकिलिया 500 रुपया सदको साईं जमन शाह जो मां साईं जन जो तमाम थोड़ा इतना इनाम मुझी मदद इनाम मुझी हौसला चाहिए जिन्हें उन्हें इनाम मोकिलिया 500 रुपया मेहरबानी ऐं कुर्ब जनाब मोहतरम साईं चमन शाह हाशमी कुरैशी काबिल नशीन रईस खातम राज पर उन्हें मुख्य हिंदी मलाखड़े में जाम इनाम मिलाने जॾहिं बि ईंदो आहे डेली 500 रुपया हर मलाखड़े में पैसो ॾियण दुखी ॻाल्हि आहे ऐं हर महीने में मूंखे 500 मिलंदे बिल उन्हें मूंखे इनाम मिलियो आहे 500 रुपया बि उन्हें सदको साईं जुमन शाह जो साईं जन जो मुरीद आहे 500 रुपया इनाम मिलियो आहे 8 बजे आखिरी जल्दो गड्ढा मूंसां ग़रीब अनवर भाई ॾाढा ॾींदो आहे मेले जा आखिरी जल्दो अमीर को गुजारिश आहे त उन जो क़दुरु कंदा ऐं हर को मिस्कीन आहे गुलाम शबीर आलमनी जी अॻवानी आहे मलाखड़े में गुलाम शबीर आलमनी जेको साईं जे मेले में 12 महीने मल वठींदो आहे अॼु हर शइ महांगी आहे साईं ॿारनि खे बालाम खलम जो भाउ आहे रईस खातम राज पर टेडी सीधी मोर होती बड़ो टेडी सीधी तारीख शर जंहिं 10 मिला लूठी वारी मरुन मुर्तजा शर जो ॿार आहे तारीख शर मलाखड़ो साईं जुमन शाह जो साईं जा मुरीद वेठा आहिनि यार दोस्त ऐं पहलवान खे इनाम जो मलनि जो क़दुरु कयो जे साईं जा मुरीद अचो अथनि मलाखड़े में त हीअ साईं जन जी इन जे करे मुरीदी आहे त साईं जे मलाखड़े में तव्हांखे वञणु खपंदो मल अचनि था 12 महीने ॿियो छा आहे कंकरा खेरपुर जो शीदी होती मोटो टेडी शीदी जैसे शीदी जी मल बने 100 200 500 300 मलन जो अकाउंट रखे ये रवाजात रो कानून जैसे चोरी बने के दिल रखो ऐं साईं जुमन शाह के गजर दो अगर पानी में को खलीफा पानी में को हल शीदी और टेडी शीदी बाबू आजाद लोगिरो आई निमाजा धन वाला बजे मेरे मगन से इन्हें शीदी ले मेरे कल दादारे मेरे शीदी टेडी शीदी ये हाँ मैं क्या लगे यार तारी लगे तारी क्या शीदी जो पंजे मुसलमान के बजाय ऐं उहो मरण खे बेज़ार थो करे ज़रदारी खे होठी मरण खे अरे काॾे भॼी थो वञी मोर छा करे थो तोखे काॾे थो वञी हिकिड़ो किलो बि हवा त आदा शीदी हीउ जॾहिं रंग जो किलो मथां हवा जो चढ़ियो वेठो आहे असां पंहिंजा तार ॾेखारियूं था हिन ॾींहुं असां ख़ुशबू सिंह उड़ंदे असां मल ॾिसंदो वञे तारी लगे शीदी नारो जाब जो ये साईं जा मुरीदो नाराए हैदरी आगे बढ़े रियाज फकीर मेहरबानी रियाज फकीर दरगाह जो खलीफ हुआ उन्हें नाम हुआ 100 रुपया वाशीदी बा इंशाल्लाह मज़ो थींदो सुभाणे महिमान जामीदा खलक मॾींदी इहो अथव मेलो साईं जुमन शाह जो शीदी होठी बठो शीदी शीदी खे 2 मिंट झुमर पहिरियों मलाखड़ो ख़ुशी थे तारी लगे तारी
माण्हू मलाखरे खड़े थो अली जी पहलवानी हिननि जा वॾा बिड़ी विया बखर शीदी अंब शीदी असांजा वॾा अॼु ताईं कोन बचा आहिनि कंहिंजो वॾो न बचो आहे दुनिया खाब आहे हीअ अली जी पहलवानी आहे तव्हांखे केॾो न मज़ो ॾेखारियो आहे ऐं हीअ मिसकिन माण्हू आहे किथां अचे थो 12 महीने ठटे मां तव्हां पढ़ियल माण्हू खे मुंहुं ॾेखारे थो चए मलनि खे लाउड बदिराइण असांखे चवण साईं वारा भाईंदा आहिनि ऐं 12 महीने बारी खान शर जी महिरबानी जंहिं 200 इनाम ॾिनो आहे बारी शर लूसी वारा शर ऐं मरूम मुर्तज़ा ऐं काबरे तरह जनाब बाराम खान खेड कपूर मरी हुनजो भाउ आहे नूर होठी को ॾाढी सीधी रग में हा लालू ऐं शीटी विढ़नि अॼु पहिरियों ॾींहुं आहे ऐं आवाम खे बि शौक़ु आहे भली जोड़ी बि आहे ऐं हक़ीक़त शाह हीउ तव्हांजो पंहिंजो मेलो आहे लॻे ताड़ी लॻे ॾे जोड़ी जी लॻे ताड़ी शीबो लालो पछाण आख़िरी जोड़ी आहे लालू ऐं टेडी शीटी लालो आखिरी जोड़ी आहे साईं वारा वेठा ने साईं जा मरीद शौक़ीन मलाखरो ॾिसनि था शीटी वारो कयो आहे लालो बचे थो वरी शीटी वारो थो करे लालो छॾाए थो कई सोया मल भला पहलवान भला पाणी भलो छोड़ो टोटी शीटी लालो पछाणे वाह शीटी वाह शीटी पुत्र वाह फकीर जंहिंखे मल सोरी वणी हुजे न शीटी जी ऐं मल कोई थींदी पर मूं इन लाइ बीहारियो आहे जो तव्हांखे शीटी जी मल वणी हुजे भलो दा कई लाले खे तफ़सील कीअं हक़ुल सां ताड़ीअ जो जोर सां लॻे ताड़ी कारक थो आख़िरी चालू कम थो जेको पला ॾींदो आहे मलाखरनि में मल कराईंदो आहे आख़िरी चांडो पहलवान शीटी खे लाले साथियो आहे टेडी शीटी खे काबू शीटी लालो चढ़ी आहे मथां ॿई जाठा हणी शीटी वञनि कोन्हे शीटी कट कोन्हे शीटी वञे केॾो वाह बची शीटी फाथो पियो आहे शीटी रमल आहे अञा शीटी कुझु नथी मिली वई आहे शीटी खे छॾे काबू आहे बची फाथी वाह लाला वाह न लाला न थोरो सोनो भले हिन खे ढक ॾे गर्द हिन खे ॾे हीअ सोनो भला शीटी ताड़ी लॻे